दोस्तों, मोरे मंझां इतला आहिनि त शहीद इरफान लगारीअ जी तदफ़ीन थी वई आहे। सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ामनि में, सख़्त पुलिस जे पहिरे में, महमूद शाह जे मुक़ाम में जनाज़े निमाज़ खां पोइ शहीद इरफान लगारी खे मिटीअ माउ हवाले कयो वियो। हुनखे सिंध अमड़ जे हंज में सुम्हारियो वियो। हिकु ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 3 ॾींहंनि खां वठी अॼु 3 ॾींहं आहे। 3 ॾींहं हिन जो लाश खंयो वियो हुयो हैदराबाद जी पुलिस अस्पताल मंझां, जिते मालिक पोस्टमार्टम लाइ खणी विया हुआ, पर पुलिस हुनखे पंहिंजी तहवील में वरितो हुयो। मालिकनि लाश वठण खां इन करे इनकार कयो हो त संदन चवणु हो त जेके बि हुन जा मिट माइट आहिनि उहे सभु जेल में आहिनि, ॿधल आहिनि, तंहिंजे करे असां मैयत न वठंदासीं। अॼु थोरी देरि अॻु में सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ामनि में, सख़्त पुलिस जे पहिरे में, जिते पुलिस जूं मोबाइल्स गाॾियूं बि जेके वीडियो क्लिप्स आयूं आहिनि उन में नज़र अचनि थियूं, बख़्तरबंद गाॾियूं बि नज़र अचनि थियूं। हुन जो जनाज़े निमाज़ पढ़ी वई। ऐं हिकु ॻाल्हि जेका उहा इहा त शहीद इरफान लगारी जो तालुक़ फ़िक़े जाफ़रिया सां हुयो, पर जनाज़े निमाज़ लाइ इंतिज़ामिया खे शिया आलिम दस्तियाब न थियो, जंहिंजे करे सुन्नी आलिम खां हुन जी जनाज़े निमाज़ पढ़ाई वई, जंहिंमें को बि हुन जे कुटुंब जो फ़र्द शरीक न थियो। सभु ॿाहिरियां माण्हू हुआ जन जनाज़े निमाज़ पढ़ी। इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कल्ह हिकिड़ी वीडियो क्लिप वायरल थी हुई शहीद जी भेण जी, जंहिंमें हू चई रही हुई त असां न चोर आहियूं, न लोफर आहियूं, न वरी मुंहिंजा भाइर धाड़ियल आहिनि। असां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा आज़ादार आहियूं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे 6 महीननि जे पुट, हुन जो इशारो शहज़ादी अली असगर ॾांहुं हुयो, उन लाइ पाणी घुरियो हुयो त ज़ालिमनि हुन जे पुट खे तीर हयो हो। इरफान बि सिंध लाइ पाणी घुरियो ऐं गोलियुनि जो निशानो बणिजी वियो। हुन चयो त मुंहिंजा 8 भाइर आहिनि, सिंध तां हिकिड़ो भाइर क़ुर्बान थियो आहे, हिकु भाउ क़ुर्बान कयो आहे असां, ऐं जेकॾहिं ज़रूरत पई त मां पंहिंजा 8 ई भाइर सिंध जे पाणीअ तां क़ुर्बान कंदसि। इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई त शहीद इरफान खे हिन वक़्तु दफ़न कयो वियो आहे महमूद शाह वारे मुक़ाम में। पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अलावा